अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां रहीम बख्श पंवर। सबको पहिरीं नज़र ॾींदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। शाहपुर जानिया शेर तोरे बाराड़ी बदअमनी जी लपेट में अची वई। ॾोहारियुनि वारदातुनि सबब इलाइक़े वासियुनि में बेचैनी पकड़ियल आहे। अॼु जी पुलिस बूटो न ॿारियो। शहर विच में नेशनल हाईवे ते क़ाइम 4 दुकाननि मां चोर ताला तोड़े 3 दुकानदार मोहम्मद यूनुस आराई जी दुकान मां लखे रुपयनि जो माली जो कपिड़ो, सखावत आराई जी दुकान मां लोहे सामान ऐं शहबाज सोलंकी जी दुकान मां स्पेयर पार्ट जो सामान ॿोहारे विया। ॾोहारी वारदातुनि में वाधारे ख़िलाफ़ शहरियुनि दुकानदारनि ऐं ॿियनि चयो त शहरियुनि जी जान ऐं माल गैर महफ़ूज़ थी वियो आहे। हिननि चयो त असांजा दुकान शहर विच में नेशनल हाईवे ते आहिनि, तंहिं हूंदे बि चोर ताला तोड़े दुकान मां अलो तलो ॿोहारे विया आहिनि। मुतासिरीन आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएचओ दौलतपुर खां मुतालबो कयो आहे त फौरन चोरी थियल सामान वापसि कराए चोरनि खे कानूनी कटहरे में आंदो वञे। ॿी सूरत में शहर में शटरबंद हड़ताल करे नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। लाड़काने भरिसां ॻोठ उमराणी में प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हुननि सख़्त नारेबाज़ी पिणु कई। हिन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर इनायतुल्लाह ॿियनि शागिर्दनि ॿुधायो त असांजे स्कूल में सालनि खां वठी बिजली, पखा, फर्नीचर, थधे पाणी ऐं क्लासरूम ऐं बाथरूम ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट हुअण सां गॾु 400 शागिर्दनि जे लाइ 10 बेंचूं आहिनि। एतिरे हद ताईं जो असांजे उस्तादनि जे वेहण लाइ कुर्सियूं बि न आहिनि ऐं ॿार पट ते वेही तइलीम हासिल करे रहिया आहिनि। हिन लाइ केतिरा ई भेरा तइलीम खाते जे अमलदारनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं स्कूल में घुर्बल सहूलियतूं फराहम न कयूं आहिनि, जेकर असां उस्तादनि खे तइलीम ॾियारण ऐं शागिर्दनि खे तइलीम पिराइण में सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द स्कूल में सहूलियतुनि जी खोट ख़तमु करे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। होसड़ी में सिंध पीपुल्स हारी कमेटी हैदराबाद जे सदर कामरेड लखानो शोरो जी अॻवानी में रैली निकिती, जेका होसड़ी खां फतेह चौक रवानो थी। रैली में मक़ामी हज़ारनि माण्हुनि ट्रैक्टर, टालियुनि, मोटरसाइकिल ऐं कारुनि में शिरकत कई। ट्रैक्टर मार्च में शिरकत कंदड़ जे हथनि में पार्टी जे झंडा ऐं बैनर्स खणी नारेबाज़ी पिणु कई। हिन मौक़े ते अॻवाननि ऐं मुज़ाहिरीन चयो त मुल्क में हारी नाहिल हुकूमत जी नाक़स ऐं हारी दुश्मन पॉलिसियुनि सबबि परेशान आहिनि। हारियुनि खे यूरिया भाण मुयसर न आहे ऐं हुकूमत पारां वेतर यूरिया जा अघ वधाया विया आहिनि। पीएस चोरस जी आवाम पंहिंजे महबूब क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी जे सॾ ते रैली में भरपूर शिरकत करे साबित करे छॾियो आहे त हू इमरान नियाज़ी जी हुकूमत खां छुटकारो चाहिनि था। नज़र ही हुई अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल डेली कल्याण।